बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज के लेक्चर में असी पार्ट्स ऑफ स्पीच के टे पार्ट एडजेक्टिव के काइंड्स के बारे में पढ़ंदासूं। असां अज जो है एडजेक्टिव ऑफ नंबर या नंबरल एडजेक्टिव के बारे में पढ़ंदासूं। नंबरल एडजेक्टिव या एडजेक्टिव ऑफ नंबर के सिंधी में असां सिफ़त अद्दी चवंदा आहियूं। सिफ़त अद्दी हमेशा जो है इस्म जो मुइन या गैर मुइन दर्जो या तादाद ज़ाहिर कन था। इन जे करे उन्हनि के सिंधी में सिफ़त अद्दी अंग्रेजी में नंबरल एडजेक्टिव या जो है एडजेक्टिव ऑफ नंबर चइबो है। अड़ा सिफ़त जेके इस्म जो सही या गैर सही जो तादाद या दर्जो ज़ाहिर कन तन के जो सिफ़त अद्दी चइबो है। अचो तो पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। असां हाणे जेको आहे लिखियो आहे एडजेक्टिव ऑफ नंबर आर नंबरल एडजेक्टिव्स। डेफिनेशन में एडजेक्टिव ऑफ नंबर और नंबरल एडजेक्टिव शो द डेफिनेट और इनडेफिनेट नंबर ऑफ पर्सन प्लेस और ए थिंग इज few cats, 5 fingers, many things, several mistakes, all men, some apples, first day, most boys। हाँ जेकॾहिं असां हिन में ॾिसूं था त कुछ एडजेक्टिव अहिड़ा आहिनि जेके असांखे जेको आहे इस्म जो सही तइदाद जेको आहे उहो ॿुधाए रहिया आहिनि ऐं कुझु सिफ़त अहिड़ा आहिनि जेके असांखे जेको आहे इस्म जो जेको आहे सही तइदाद न ॿुधाए रहिया आहिनि। जीअं असांजो पहिरें मिसाल में आहे फ्यू केट्स। हाणे फ्यू केट्स में असांखे जेको आहे केट्स जे बारे में को बि जेको आहे हिकिड़ो एग्ज़ैक्ट जेको आहे नंबर या हिकिड़ो असांखे जंहिंखे चो जेकॾहिं हिकिड़ो असांखे तादाद जेको आहे मालूम न आहे त इहो केतिरो आहे। त हाणे हिते जेको आहे इहो असांखे जेको आहे काई इस्म जो जेको आहे गैर मुइन तादाद ॿुधाइनि था पिया, मुइन तादाद नथा ॿुधाइनि। जीअं फ्यू आहे त फ्यू ख़बर आहे 2 आहिनि 4 आहिनि 3 आहिनि केतिरियूं आहिनि, पर असांखे जेको आहे को उनजो एग्ज़ैक्ट जेको आहे नंबर नथा ॿुधाइनि। उन खां पोइ आहे 5 फिंगर्स। हाणे 5 जेको आहे हिते एडजेक्टिव आहे जेको असांखे फिंगर नाउन आहे उनजो तादाद जेको आहे उहो एग्ज़ैक्ट जेको आहे असांखे तादाद जो नंबर आहे जेको उहो शो करे थो पियो। त इन जे करे जेको आहे नंबरल एडजेक्टिव नंबर के जेको आहे असां सिफ़त अद्दी चवंदा आहियूं जेको कंहिं बि इस्म जो जेको आहे मुइन या गैर मुइन तादाद या दर्जो शो करे थो। चवण जो मक़सदु आहे मुंहिंजो तादाद सही या जो गैर सही ॿुधाए त उन खे जेको असां सिफ़त अद्दी चवंदा आहियूं। उन खां बाद मेनी थिंग्स। हिते मेनी जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको थिंग्स जो जेको आहे तादाद शो करे रहियो आहे, लेकिन असांखे इन में उनजो एग्ज़ैक्ट जेको नंबर आहे या तादाद आहे उहो नथो शो करे। उन खां बाद में सेवरल मिस्टेक। सेवरल भी असांजो जेको आहे उहो एडजेक्टिव ऑफ नंबर या नंबरल एडजेक्टिव आहे जेको असांखे मिस्टेक नाउन जे बारे में ॿुधाए थो त केतिरियूं ग़लतियूं आहिनि पर उनजो असांखे जेको आहे एग्ज़ैक्ट जेको आहे हिकु नंबर शो नथो करे। उन खां पोइ आल मेन। हाणे आल जेको आहे हिते असांजो नंबरल एडजेक्टिव आहे ऐं मेन जेको असांजो नाउन आहे त हिते बि आल जेको आहे शो नथो करे त बाबा आल शब्द थिया पर केतिरा आहिनि 10 आहिनि 15 आहिनि 5 आहिनि 8 आहिनि। इन जो असांखे जेको आहे एक जेको आहे एग्ज़ैक्ट जेको आहे तादाद वो शो या एग्ज़ैक्ट नंबर जेको आहे उहो नथो शो करे। उन खां पोइ आहे सम एपल्स। त सम असांजो हिते जेको आहे नंबरल एडजेक्टिव आहे ऐं एपल असांजो नाउन आहे। हिते बि असांजो जेको जंहिंखे चो जेकॾहिं तादाद आहे उहो गैर मुइन आहे, मुइन तादाद माना एग्ज़ैक्ट नंबर न आहे। उन खां पोइ आहे फर्स्ट डे। त हाणे हिते फर्स्ट जेको आहे असांजो नंबरल एडजेक्टिव आहे ऐं डे असांजो जेको नाउन आहे। हिते उहो जेको आहे ॾींहुं जे माना पहिरियों ॾींहुं हिते माना उहो असांखे एग्ज़ैक्ट नंबर ॿुधाए रहियो आहे। तंहिंजे लाइ इहो असांजो जेको आहे चई सघूं था त इहो असांजो एग्ज़ैक्ट नंबर ॿुधाए थो पियो। ऐं उन खां बाद में मोस्ट जेको आहे असांजो नंबरल एडजेक्टिव आहे ऐं बॉयज़ जेको आहे असांजो नाउन आहे। हिते बि मोस्ट हाणे ख़बर न आहे केतिरा बाबा 2 4 5 या जेका बि आहिनि उनजो असांखे जेको आहे एग्ज़ैक्ट नंबर जेको आहे उहो तादाद जेको आहे असांखे मालूम न आहे। नंबरल एडजेक्टिव माना अहिड़ा एडजेक्टिव जेके अहिड़ा सिफ़त जेके इस्म जो मुइन या गैर मुइन तादाद या दर्जो ज़ाहिर कनि तन खे सिफ़त अद्दी या नंबरल एडजेक्टिव या एडजेक्टिव ऑफ नंबर चइबो आहे। वरी एडजेक्टिव नंबरल एडजेक्टिव जा बि जेको आहे वरी 3 काइंड्स आहिनि। देयर आर 3 काइंड्स ऑफ नंबरल एडजेक्टिव्स। डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स, इनडेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स, डिस्ट्रीब्यूटेड नंबरल एडजेक्टिव्स। हाणे असां सभ खां पहिरीं जेको आहे नंबरल एडजेक्टिव जेको जे 3 काइंड्स आहिनि जंहिंमें डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स, इनडेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स, डिस्ट्रीब्यूटेड नंबरल एडजेक्टिव। हाणे असां सभ खां पहिरीं डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स जे बारे में पढ़ंदासीं।
डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स, डेफिनेट नंबरल एडजेक्टिव शो एग्जैक्ट नंबर। हाणे चयो तो जेका डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स आहिनि जंहिंखे सिफ़त अदी मुइन चऊं था उहो कंहिं बि इस्म जो जेको आहे बिल्कुलु एग्जैक्ट नंबर असांखे ॿुधाइनि था, बिल्कुलु उनजो जेको आहे सही तादाद असांखे जेको आहे उहे ॿुधाइनि था। इन जे करे असांखे डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स चवंदा आहियूं या असां उनखे सिफ़त अदी मुइन चवंदा आहियूं। जीअं आहे 1 2 3 4 5 6 7, उनखां बाद में फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवंथ। हाणे इहे जेका बि असांजा सभई आहिनि इहे जेकॾहिं कंहिं बि नाउन जे अॻियां ईंदा त ज़ाहिर आहे जेकॾहिं फर्स्ट डे हुयो त असांखे उहो कंहिं शइ जो जेको आहे एग्जैक्ट नंबर ॿुधाए रहियो हुयो। 2 पीपल हुजे, 2 men हुजे, 3 एपल्स हुजे, 4 mangoes हुजे, त इहे असांखे जेको आहे हिकिड़ो एग्जैक्ट जेको आहे नंबर या तादाद ॿुधाइनि था पिया। इन जे करे इनखे डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स चइबो आहे। वरी जेको आहे डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स जा बि जेको आहे there are two kinds of definite numeral adjectives। ताणे उन्हनि में जेको आहे सभ खां पहिरें आहे कार्डिनल डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स। उनजी डेफिनेशन में चयो तो पियो कार्डिनल डेफिनेट नंबरल एडजेक्टिव आर यूज्ड इन काउंटिंग थिंग्स। जो तो जेका अदद शुमारी आहिनि जंहिंखे असां अंग्रेजी में कार्डिनल डेफिनेट नंबरल एडजेक्टिव चवंदा आहियूं उहे हमेशह जेको आहे असांखे ॻणप जे कमु ईंदा आहिनि। कंहिं शइ खे असां काउंट करणु चाहियूं था, ॻणणु चाहियूं था तो उनमें असांखे जेको आहे कार्डिनल डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स कमु ईंदा आहिनि। जीअं 1 2 3 4 5 6 7 8 9 etc 100 1000 ते असां जेको आहे काउंट करे सघूं था। इहे असांजा जेको आहे कार्डिनल डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स गणबा। ऐं उनखां बाद में आहे इन जो वरी जेको आहे डेफिनेट नंबरल एडजेक्टिव जो हिकिड़ो ॿियो जेको क़िस्म आहे उहो आहे ऑर्डिनल डेफिनेट नंबरल एडजेक्टिव, माना जंहिंखे असां अदद क़तारी चऊं। उनमें जेको ऑर्डिनल डेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स आर यूज्ड टू शो द ऑर्डर ऑफ थिंग्स इन सीरीज। त हाणे जेका अदद क़तारी हूंदा आहिनि इहो हमेशह कंहिं बि इस्म जो जेको तादाद आहे उनखे कतार में शो कंदा आहिनि। जीअं आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवंथ एट्थ नाइन्थ टेंथ 11th अहिड़े तरीक़े सां जेको आहे 100 ताईं असां चई सघूं था। त हाणे चवण जो मक़सदु आहे त असां जेको आहे अॼु जे लेक्चर में जेको आहे सिफ़त अदी जे बारे में पढ़ियो ऐं सिफ़त अदी जा वरी जेको आहे 3 क़िस्म हुया। वरी उन 3 क़िस्मनि मां असां साबिक़ा ते जेको आहे डेफिनेट नंबरल एडजेक्टिव जे बारे में पढ़ियोसीं ऐं डेफिनेट नंबरल एडजेक्टिव जा बि वरी जेको आहे 2 क़िस्म हुया जंहिंमें कार्डिनल नंबरल एडजेक्टिव ऐं ऑर्डिनल डेफिनेट नंबरल एडजेक्टिव। हाणे जेको आहे असां वरी जेको आहे सिफ़त अदी मुइन सिफ़त अददी जे जेको आहे त ॿिए जेको आहे काइंड इनडेफिनेट नंबरल एडजेक्टिव जे बारे में पढ़ंदासीं। असीं हाणे सिफ़त अददी जे ॿिए क़िस्म इनडेफिनेट नंबरल एडजेक्टिव सिफ़त अददी गैर मुअय्यन जे बारे में पढ़ंदासीं। इनडेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स डेफिनेशन दो इनडेफिनेट नंबरल एडजेक्टिव्स do not show exact number of person place thing। जदो जेको सिफ़त अददी गैर मुअय्यन आहे उहो कंहिं बि जेको आहे इस्म जो सही तादाद जेको आहे उहो नथो ॿुधाए। फॉर एग्जांपल जीअं आहे all the letters few dogs anybody several mistakes many students some people much milk more money। त हाणे इनमें जेका बि असांजो आल आहे आल जो असांखे कोई एग्जैक्ट जेको आहे हिकिड़ो जंहिंखे चइजे खणी त तादाद जेको आहे मालूम न आल में 5 बि थी सघनि था 10 बि थी सघनि था 2 बि थी सघनि था 4 बि थी सघनि था। इन जे करे असां इनखे जेको आहे सिफ़त अददी गैर मुअय्यन चऊं था। उनखां बाद में फ्यू डॉग्स हिते फ्यू जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको डॉग्स जो असांखे जेको आहे एग्जैक्ट नंबर नथो ॿुधाए। इन जे लाइ असां इनखे बि जेको आहे सिफ़त अददी गैर मुअय्यन चवंदासीं। उनखां बाद में एनीबॉडी हिते बि एनी जेको आहे असांखे को एग्जैक्ट नंबर जेको आहे उहो नाउन जो नथो ॿुधाए। इन जे करे असां इनखे बि जेको आहे इनडेफिनेट नंबरल एडजेक्टिव चवंदासीं। उनखां बाद में सेवरल मिस्टेक्स केतिरियूं वरितियूं ख़बर न आहे केतिरियूं आहिनि 5 आहिनि 4 आहिनि 10 आहिनि 12 आहिनि जेके असां उन्हनि जो जेको एग्जैक्ट नंबर आहे उहो मालूम न आहे। इन जे करे असां इनखे बि जेको आहे इनडेफिनेट नंबरल एडजेक्टिव में शुमार कंदासीं। उनखां बाद में मेनी स्टूडेंट्स हाणे मेनी में बि असां स्टूडेंट जो को जेको आहे एग्जैक्ट जेको आहे उहो नंबर
मालूम ना है इन जे करे असा भी मेनी के जो न्यूमरल इंडेफिनिट नंबरल एडजेक्टिव्स चुंदा उनका बाद में सम पीपल हर सम जो असा जो नंबरल इंडेफिनिट एडजेक्टिव है इंडेफिनिट नंबरल एडजेक्टिव है जो असा पीपल जो सही एग्जैक्ट जो है वो तादाद न शो करे रहो है उनका बाद में मच मिल्क इो भी जो है असा के जो मिल्क खीर जो एग्जैक्ट जो नंबर या उन जो है वो न शो करे उनका बाद में मोर मनी इते मोर जो है इंडेफिनिट नंबरल एडजेक्टिव है जो मनी जो एग्जैक्ट जो है तादाद शो न करे तो इंडेफिनिट नंबरल एडजेक्टिव एड़ा एडजेक्टिव ना जो काए जै के चोरे करे तो वो काए इसम जो गैर मुय्यन तादाद जो वो शो कंदा है न के जो उन जो मुय्यन एग्जैक्ट जो नंबर शो कंदा है उनका बाद में नंबरल एडजेक्टिव जो थर्ड जो काइंड है वो डिस्ट्रीब्यूटिव नंबरल एडजेक्टिव सिफत तकसीमी जै के साथ चोंदा तो माना एड़ा सिफत जे के काई ग्रुप या जो टोले में हर एक फर्द के जो शो कन तसाउन के जो है डिस्ट्रीब्यूटिव नंबरल एडजेक्टिव चोंदा ना वो हर एक मानू के जो माना मुखातिब थी जो उनसा किताब कंदा इन जे के डिस्ट्रीब्यूटिव नंबरल एडजेक्टिव्स चोंदा डिस्ट्रीब्यूटिव नंबरल एडजेक्टिव्स आर दोज which refer to each one of number of group जे के टोले में या ग्रुप में हर एक शख्स के जो मुखातिब थी रेफर करता साउंड के जो है डिस्ट्रीब्यूटिव नंबरल एडजेक्टिव्स चोंदा है जैसा फॉर एग्जांपल ईच बॉय मस्ट डू हिज होमवर्क तो हाने जेका भी छोकरा है उन सब जेका छोकरा है ईच जो है इते जेका भी क्लास में माना छोकरा जेका भी है वो सब जो है पांजो होमवर्क ईच बॉय मस्ट डू हिज होमवर्क हर एक छोकरो पांजो कम घर जो काम करे जरूर करे मतलब जेका भी छोकरा है सब के जो है असान जो ईच है वो सब के रेफर कर रहे हैं उनका बाद में एवरी मैन शुड डू हिज ड्यूटी इते एवरी जो है असान जो डिस्ट्रीब्यूटिव नंबरल एडजेक्टिव है जेको हर एक मानू ने जो इशारो कर रहे हो हर एक मानू के रेफर कर रहे हो तो बाबा वो पांचो फर्ज है वो सुठे नमूने सा अदा करे उनका बाद में आइदर पेन विल राइट जेके फर्ज जो बा पेन है तो उनन में हर एक पेन जो वो लिखंदो तो इते आइदर भी जो है वो डिस्ट्रीब्यूटिव नंबरल एडजेक्टिव जो काम करे उनका बाद नाइदर मैन इज ऑनेस्ट हर फर्ज जो बा या ट्रे है बा उनन में को भी मानू जो वो ईमानदार ना है तो आज के लेक्चर में असा जो सिफत अददी जे बिन किस्मन के बारे में पढ़ो इंडेफिनिट नंबरल एडजेक्टिव माना एड़ा एडजेक्टिव एड़ा सिफत जेके काई भी जो इसम जो गैर मुय्यन तादाद शो कन उनके इंडेफिनिट नंबरल एडजेक्टिव्स जो है उनका बाद में डिस्ट्रीब्यूटिव नंबरल एडजेक्टिव्स के बारे में पढ़ो जेके जो ग्रुप या टोले में हर एक फर्द जो रेफर कन त एडन जो एडजेक्टिव के डिस्ट्रीब्यूटिव नंबरल एडजेक्टिव जो है उम्मीद है ताकि लेक्चर पसंद आयो हो जो ताकि लेक्चर पसंद के लाइक कयो शेयर कयो ऐसा चैनल AWK एकेडमी के सब्सक्राइब कयो बड़ी मेहरबानी अस्सलाम वालेकुम।